मजलिस अज असां साईं असलम जे ईसाल सवाब ऐं मग़फ़रत जे लाइ वेठा आहियूं ऐं उन जे कारकर्दगी जे मुतलिक़ ॻाल्हाए रहिया आहियूं। मां हिकिड़े नंढड़े जुमिले में अव्हांखे ॿुधाईंदो हलां। साईं असलम साईं मेमणगोट में न पर पूरे मलीर में ऐं पूरे कराची में उन जो चाम जो जेको सो असरु आहे उहो वियल आहे। जीअं त मुंहिंजो तालुक़ु एजुकेशन तंज़ीमनि सां आहे, इन हवाले सां मुंहिंजो हमेशह साईं सां वास्ता रहिया आहिनि, कम रहिया आहिनि। मां हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो अव्हांखे ॿुधायां त साईं वटि मां हली आयुसि। मंगो पीर में हिकिड़ी न्याणी जो मसइलो हो। कुझु सुपरवाइज़रनि उन सां नाजाइज़ी कई हुई त मां साईं खे चयोमांसि साईं हुन सां ज़ुल्म आहे ऐं तव्हांखे ख़बर ई न आहे, तव्हांखे ख़बर हुअणु खपे त इहो ज़ुल्म हुन सां छो आहे। साईं तव्हां यकीन कयो उन टाइम ते उथियो, मूंखे चई हल मूंसां मोटरसाइकिल हुजे, मोटरसाइकिल मां ऑफिस में बीहारे मूंखे पंहिंजे गाॾी में विहारे सीधो असां होॾे वियासीं। उन मास्तराणी वटि पहुतासीं। उहो वेचारी रुनी चई बाबा इन्हनि सुपरवाइज़रनि मुंहिंजो ज़बरदस्ती कया ऐं इन्हनि जेको आहे सो मुंहिंजो ऑफिस जो रिकॉर्ड ई खणी विया आहिनि ऐं मूं ताईं न पहुतनि, मां इंतिहाई परेशान आहियां। पोइ उन मास्तराणी खे वरी गाॾी में विहारे ऑफिस आयासीं, उन्हनि सुपरवाइज़रनि खे घुरायोसीं। पोइ साईं उते थोरो गरम बि थियो ऐं आबदीदा बि थी वियो। चई असां एतिरा बेहिर्स थी विया आहियूं त हिकिड़े न्याणी जे मथां जेको सो असां ज़ुल्म कयूं था, छा असांखे रब खे जवाबु नाहे ॾियणो। अव्हांखे अहसासु हुअणु खपे त माना जेको सो तव्हां खे बि अलाह साईं खे जवाबु ॾियणो आहे। त उते ई देन एंड देयर उहो मसइलो हुन हल कयो। ऐं ॿी मां अव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त हिते मलीर जे हवाले सां त मां आयो साईं वटि, मां चयो साईं हिकिड़ो रिस्की कमु करिणो आहे जंहिंमें अव्हांखे तकलीफ़ अची सघे थो, जंहिंमें अव्हांखे माना जेको सो ई नौकिरी मां जेको सो साइड लाइन करे माना करे सघिजे थो। छा तव्हां राज़ी आहियो? मूंखे चई खोले सम्झा मसइलो छा आहे। त हुन मूं चयो बाबा मलीर में जेके बि भर्ती थिया आहिनि उन्हनि खे जेको सो जॉइनिंग न पियो मिले ऐं मथां आर्डर्स आहिनि त माना इन्हनि खे जॉइन न कयो। त साईं चयो इहो रिस्की कमु न आहे, इहो ओरिजिनल कमु आहे, इहो कमु गॾिजी कंदासीं। त पोइ जेके बि हुया पंहिंजे गडाप टाउन में ई फौरी माना जॉइन थी विया। पोइ नतीजो इहो निकितो जॾहिं डायरेक्टर जे मीटिंग में पहुतो त हुते हिनखे साइडलाइन कयऊं, ॿाहिरि विहारियऊं त इनखे बाक़ाइदा अंदर जी इजाज़त न मिली। तंहिं बावजूद बि हिते आयो, मूंखे हुन घुरायो, चयोसीं अॼु मूंसां इहो माना वाक़ियो थियो आहे। पर मां बुज़दिल न आहियां, मां हक़ जे लाइ विढ़ंदुसि। इहे मुंहिंजा माण्हू आहिनि, मां उन्हनि जो माण्हू आहियां। त साईं माना इहा हर शोबे में तव्हां तालीम जे हवाले सां ॾिसो त साईं जिन तालीम जे मैदान में हर कंहिंजी मदद कई। जॾहिं हेडमास्टर रहियो तॾहिं बि स्कूल में ॿारनि जी मदद कई, ग़रीबनि जी मदद कई। ऐं चाहे हू यूनिफॉर्म जे सूरत में हुजनि या माली मदद हुजे, उन में बि अॻु भरो रहियो आहे। ऐं उन खां अलावा साईं जिन ख़ाली मेमणगोट में न, यकीन कयो साईं जिन हिकिड़ो इदारे जो नालो आहे, हिकिड़े तंज़ीम जो नालो आहे। साईं जा जेको पोखियल वण आहिनि, जेके उन पोखिया आहिनि के
वो दरख़्त बणिजी विया आहिनि, उहो ॿियनि जेके पंहिंजे छांव में जॻह ॾियनि पिया, ऐं के उहे बूटा आहिनि, उहे बूटा उथनि पिया, वॾा थियनि पिया, ऐं उहे बि इंशाअल्लाह ताला साईं असलम जे रस्ते ते हली करे उहो बि वॾा वण थी वेंदा ऐं पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे छांव में पंहिंजे बगल में विहारींदा। जीअं त टाइम जो थोरो कमी आहे ऐं मुंहिंजो बि तबियत मूंखे वधीक इजाज़त न पियो ॾिए, तंहिं करे महिरबानी सर।